जी असां वक्त मौजूद आहियूं दड़े वेझो अबड़ाल शहर में, जिथे मुंहिंजी तव्हां बैक साइड ते ॾिसी सघो था त हीउ मिडिल स्कूल आहे जेको गुज़िरियल 2 सालनि खां वठी बंदि पियल आहे। ऐं जॾहिं त हींअर ताज़ो बरसातुनि खां पोइ जेको सो स्कूल जे चो तरफ़ पाणी बीठल आहे, जंहिं करे स्कूल आहे ईंदड़ वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहो मुकमल जेको सो पाणी हेठि अचण करे माण्हू स्कूल में दाख़िल नथो थी सघे। ऐं पाण हिते मौजूदु आहिनि हिते उन ॻोठाणा, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था ॿुधाइनि। असांजे स्कूल जो मसइलो इहो आहे, गुज़िरियल 2 सालनि खां वठी असांजो स्कूल बंदि पियल आहे। हालिया बरसातुनि जे करे चओ तरफ़ तव्हां ॾिसी सघो था रुॻो पाणी पाणी किथां बि अच वञ जो रस्तो कोन्हे। उन करे असांजे अबड़ाल जे स्कूल जी तइलीम तमामु घणी बर्बाद पई थिए। असांजो सुबुह जी पारा मां ॿारड़ा सुज़ुकियुनि में चढ़ी तक़रीबन 20 किलोमीटर परे दड़े में तइलीम पढ़ाइण वेंदा आहिनि। महिरबानी करे असांजे स्कूल चालू कराए ॾिनो वञे। को रोड न को रस्तो आहे ऐं तइलीम तबाह थी रही आहे। पाणी निकाल आहे कोन। असांजा बच्चा वीचारा सॼो ॾींहुं रुलनि फिरनि पिया। 2 साल थी विया आहिनि असांजो स्कूल बंदि आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जल्द में जल्द महिरबानी करे असांखे इहो पाणी कढाए ॾिनो वञे ऐं स्कूल असांजो खुलायो वञे, जीअं असांजा ॿार वीचारा तइलीम हासिलु कनि। भाई ये मसलो आहे, स्कूल जो 2 साल बंदि पियो आहे। असांखे स्कूल खुला ॾियो वञे ऐं उनखे अलावा रोड ठाराए ॾियो वञे। स्कूल सां तबाह थियो पियो आहे। स्कूल बंदि आहे, पोइ किथे पढ़ो? घणे खां स्कूल बंदि आहे? भाई 2 साल खां बंदि आहे स्कूल। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾियो। असीं पहिरीं हिते पढ़ंदा हुआसीं, हाणे असांजे हिते मास्तर बि विया हलिया आहिनि ऐं ॿुॾी वियो स्कूल। इन करे हाणे असीं हितां ज़लील था थियूं। असीं भाड़ा भरियो ते स्कूल था वञूं, इन करे असांखे परेशानी। असांखे पंहिंजो स्कूल खोलाए ॾियो। 2 साल थिया आहिनि हिते स्कूल बंदि थी वियो आहे। जी तव्हां हिते अबड़ाल जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त मिडिल स्कूल अबड़ाल जेको गुज़िरियल 2 सालनि खां वठी बंदि आहे ऐं हिन वक़्तु जेको सो बरसाति जे पाणी हेठि आहे। हिननि मुतालबो कयो आहे त स्कूल में बीठल बरसाती पाणी निकाल कराए तदरीसी अमल बहाल कयो वञे, जीअं असांजी ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। गुलाम मुस्तफ़ा कच्छी, KTN न्यूज़, दड़ो।